अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो ड्रामे में ॿ पाजा लॻी पई आहे ॿिन्ही धुरनि जी, चाकर खान, अकबर खान, हेॾां सांवल होॾां रुंडियारा, विच में तव्हां ॾिठो जाबर भी अची किन कयो आहे। हाणे चाकर खान खे इन ॻाल्हि जी कावड़ आहे त चापर जो हाणे ढींगो ढेरी करिणो आहे, इन खे असां भले साईं ते बख़्शियो हुयोसीं, दरगुज़र कयो होसीं, वरी बि इहो निभागो टिट मोटी आयो आहे। हाणे हिन खे कीअं हटायां, इन जी जांच कराए ऐं चाकर खान इन सां त हालत कंदो कुझु किस्तनि जे अंदरि। जाबर खे इहा कावड़ आहे त मां घरों दरबदर थियो आहियां, मुंहिंजो भाउ मरिजी वियो आहे ऐं मां हिते तंग थियो आहियां, पंहिंजो ॻोठु मोटी वञा, को न को रस्तो मिले, तंहिंजे करे हू पराई बाहि में पंहिंजा हथ सेकणु थो चाहे। बाक़ी ड्रामो त ज़बरदस्त थी चुको आहे ऐं तव्हांखे कहिड़ा सीन, कहिड़ो अदाकार, कहिड़ो करैक्टर वणे थो कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। वीडियो सुठी लॻे तो दासी टीवी खे सब्सक्राइब करे, इन वीडियो को लाइक करे, अॻिते शेयर करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।